अल्लाह फरमाया वकज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। इन जाए ते रब करीम फरमायो ओ मुझा हबीब करीम जी या रब्बे करीम मुझे बानन के अल्लाह जो पैगाम त पहुंचाए न्यापो त पहुंचाए। साईं तुझो केड़ो पैगाम पहुंचाया केड़ो न्यापो पहुंचाया चवे ने पेरे नंबर ते मां अल्लाह जो हक वा बे नंबर ते अबे अम्मा जो हक वा। पेरे नंबर ते कहंजो पेरे नंबर ते अल्लाह जो हक वा बे नंबर ते अबे अम्मा जो हक वा। खालिक अल्लाह वा पैदा कंदड़ अल्लाह वा पर जंहिं जाइ ते पैदा कई वो अम्मा जो पेट वा। अवा काथे रहाई खालिक अल्लाह वा अम्मा जे पेट में 9 महीना रहाई। राज़िक अल्लाह वा पर अम्मा जे पेट में असां के 9 महीना अम्मा जो खून पियारे। राज़िक अल्लाह वा अम्मा जे पेट मां निकरण खां बाद में 2.5 साल अम्मा जे सीने मां शादिन मां असां के खीर पियारे। खालिक अल्लाह राज़िक अल्लाह पर ज़ारी जेके सबब बणाए अम्मा जो पेट अबे जी मजदूरी ऐं मेहनत। अब पहिरियों पहिरियों बानो कंहिंजो खाईंदो आहे खाराइण वारा तो हो पर अम्मा जो खून अम्मा जो खीर। अल्लाह अकबर मुसलमान जंहिं जाइ ते वञूं था यार घणी मां घणी तव्हां जेका मिले थी मां उन लिहाज़ सां 2-3 ॻाल्हियूं अर्ज़ करणो चाहियां थो। घणी मां घणी तव्हां जेका मिलण वारी हो उहा हीअ तव्हां थी मिले त असांजो नौजवान अबे अम्मा जो फरमान बरदार न आहे। असांजो नौजवान अबे अम्मा जो चयो वठण जे लाइ तयार न आहे। असांजो नौजवान अबे अम्मा सां मुर्की ॻाल्हाइण जे लाइ तयार न आहे। असांजो नौजवान अबे अम्मा सां वेही करे कचहरी करण जे लाइ तयार न आहे। अबे अम्मा जे लाइ दाह पई थी मिले अबे अम्मा जे ईज़ावन जो पयूं थी दाहूं मिलनि ॾुखनि जो पयूं थी दाहूं मिलनि। ॿी दाह जेका मिलंदी आहे उहा घणी दाह या मिलंदी आहे त न्याणियुनि खे कोन पढ़ाईंदो आहे। टी दाह या मिलंदी आहे त मुसलमान कलमे पढ़ण वारो पंहिंजे भेनरुनि खे अबे जे मिल्कियत मां हिसो ॾियण जे लाइ तयार न हूंदो आहे। चौथी दाह या मिलंदी आहे त ओड़े पाड़े सां सही न हलंदो आहे। ॿियूं दाहूं खोड़ बननि जे सोड़ण जी दाह खातनि जे मटाइण जी दाह पथरनि जे पटण जी दाह घिटियुनि जी खैस दर बंदि नाली बंदि। वॾनि जो अदब एतिराम न नंढनि ते शफ़क़त न कंहिंखे सम्झणो न तकबर वॾाई खोड़। पर घणियूं इहे दाहूं पीउ माउ सां सही न हले भेनरुनि खे हक़ न ॾे न्याणियुनि खे न उथारे पेट खे हराम खां न बचाए। भाई इहा शइ हले थी न। अल्लाह अकबर मुसलमानो तवज्जो कयो। अल्लाह सही शला सां समूरन नौजवाननि खे असांजे कलमे पढ़ंदड़ मुसलमान नौजवान खे अबे अम्मा जो फरमान बरदार बणाए आमीन त चओ। ओ मुसलमानो असां त नौजवान जेके मोबाइलियूं हलाईंदा चवंदा लखनि में असांजा फैन आहिनि अलाए काथे काथे मुंहिंजी दोस्त आहे पर मां हे जुमिलो चवां लखनि में तुंहिंजा दोस्त हुजनि पर जेकॾहिं अबो अम्मा नाराज़ थी न को तूं हितों जो आहे न को आख़िरत जो आहे। सॼी दुनिया तुंहिंजी देखभाल हुजे सॼी दुनिया सां तुंहिंजी दुआ सलाम हुजे पर जेकॾहिं तूं अबे जो न आहे अम्मा जो न आहे त पोइ सम्झो न रसूलुल्लाह जो आहे न अल्लाह जो। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन लफ़्ज़नि मुबारकनि ते नज़र त कर। महबूब से जो हदीसों मुबारक में तकरीबन बयान कंदो रहंदो आहे। असांखे वेसर जी बीमारी आहे असांखे वेसर जी बीमारी आहे असांखे ये ॻाल्हि कोन यादि पवंदी आहे। हितां वाइज़ ॿुधी करे थोरो जो अॻिते वेंदासीं या ॻाल्हि विसरी वेंदी पर महबूब से जे लफ़्ज़नि खे यादि कर। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा अबो अम्मा नाराज़ थी त रब वटि तुंहिंजो कोई बि अमल क़बूल न पवंदो। ॻाल्हि ख़तम। अब छा फरमायो
अबो तो खो नाराज हुआ, अम्मा तो खो नाराज हुआ। रब वट कोई भी अमल कबूल न पवंदई। भले तू हज कंदो वत, भले तू मरो कंदो वत, भले तू खैर खैरातू कंदो वत, मस्जिदूं ठाराईंदो वत, मदरसा ठाराईंदो वत, केॾा भी नेकी जा अमल कर, अबो अम्मा नाराज थी रब वट कोई अमल कबूल न पवंदी। मता तू समझे पी माउ सां ॻाल्हाओ ख़त्म, पी माउ जी बेइज्जती कया, पोइ वरी रमज़ान शरीफ़ में मां उम्रे ते हलियो वञा, 10 ॾींहं मस्जिद नबी में इतिकाफ़ में वेहा या हरम पाक में वेहा, काबतुल्लाह में वेहा, उते वञी करे उम्रो कया, बस वेहा त सब मुंहिंजा गुनाह माफ़ थींदा। भुल थई माफ़ न थींदई। जाॾे वञे थो अवल असां ओड़ो मुंहुं त कयूं वञूं, जेके उन हुक्म चया उहे मञूं त वञूं। हिते अम्मा जा पोयों पाराता, अबे जा पोयों पाराता, वरी असां शौक़ सां भले पार वेंदा आहियूं। उन महबूब मुस्तफा से जो न्यापो थो ॾियां, जे महबूब से जा लफ़्ज़ मुबारक अबो अम्मा नाराज़ थी रब वट कोई भी अमल कबूल न पवंदई। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो हे लफ़्ज़ भी मां बयान कंदो रहंदो आ। लफ़्ज़ ॿुधण जहिड़ो थी, यादि करण जहिड़ो थी। साईं जंजा हे लफ़्ज़ मुबारक फरमाता, जंहिंजे मथों जीजल नाराज़ हो तंहिंजो मौत कलमे पाक ते न थींदो। इहो थोरो जुमिलो ॿुध, दोहरायां थो। फरमायो, जंहिंजे मथों अम्मा नाराज़ हो तंहिंजो मौत कलमे पाक ते न थींदो। उनजो मौत कलमे पाक ते, पोइ जंहिंजो मौत कलमे पाक ते न थियो कुझु बचुस। हा वाह, मन कान आखिर कलामी ला इलाहा इल्लल्लाह दखल जन्नत। आका त फरमायो, जेके मौत वारे टेम ते तौहीद वारो कलमो नसीब थियो न, उहो जन्नती आहे। पर कलमो नसीब न थियो त माना जन्नती मालूम थियो। जन्नत जाते मिलंदई उते तूं अचण जे लाइ तैयार न आहे। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे जुमलनि मुबारकनि ते नज़र कंदो हल। अल्लाहु अकबर। असां मुसलमाननि खे अम्मा जी परवाह न हूंदी आहे, असां मुसलमाननि खे अबे जी परवाह न हूंदी आहे।